अॼु आज़ादी जो ॾिहाड़ो आहे, पंहिंजे क़ाइद खे सलामी ॾिनी। आईजी सिंध जो चवणु आहे, असां हिन ॾींहं ते खयल कसम खे ॿीहर वरजायूं था। ग़ुलाम नबी मेमण वधीक चयो त सिंध जो अवाम हमेशह ॾोह जे मुक़ाबले में पुलिस जो साथ ॾिनो आहे। पुलिस पंहिंजी तरफ़ां सुठो कमु करे रही आहे। ग़ुलाम नबी मेमण वधीक चयो त स्ट्रीट क्राइम कराची में घटिजी रहियो आहे। कराची में तफ़रीही माॻ खोलिया विया आहिनि ऐं सिक्योरिटी बि मुक़ररु कई वई आहे। अॼु आज़ादीअ जे ॾिहाड़े ते शहरी तफ़रीही माॻनि ते वञी सघनि था। आईजी सिंध ग़ुलाम नबी मेमण मज़ारे काइद ते हाज़िरी भरी मुल्की सलामतीअ लाइ दुआ बि घुरी। अहम ख़बर मां असां शेयर करे रहिया आहियूं। अॼु आज़ादीअ जो ॾिहाड़ो आहे, पंहिंजे क़ाइद खे सलामी ॾिनी आहे। आईजी सिंध ग़ुलाम नबी मेमण वधीक चयो त असां हिन ॾींहं ते खयल कसम खे ॿीहर विरजायूं था। सिंध जो अवाम हमेशह ॾोह जे मुक़ाबले में पुलिस जो साथ ॾिनो आहे। पुलिस पंहिंजी तरफ़ां सुठो कमु करे रही आहे। स्ट्रीट क्राइम कराची में घटिजी रहियो आहे। कराची में तफ़रीही माॻ खोलिया विया आहिनि ऐं सिक्योरिटी बि मुक़ररु कई वई आहे। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया। अॼु आज़ादीअ जो ॾिहाड़ो आहे, पंहिंजे क़ाइद खे सलामी ॾिनी आहे। इहो चवणु आहे आईजी सिंध जो। असां हिन ॾींहं ते खयल कसम खे ॿीहर विरजायूं था। सिंध जो अवाम हमेशह ॾोह जे मुक़ाबले में पुलिस जो साथ ॾिनो आहे। आईजी सिंध जो चवणु आहे त पुलिस पंहिंजे तरफ़ां सुठो कमु करे रही आहे। स्ट्रीट क्राइम कराची में घटिजी रहियो आहे। कराची में तफ़रीही माॻ खोलिया विया आहिनि ऐं सिक्योरिटी बि मुक़ररु कई वई आहे। अॼु आज़ादी जे ॾिहाड़े ते शहरी तफ़रीही माॻनि ते वञी सघनि था। आईजी सिंध ग़ुलाम नबी मेमण मज़ारे क़ाइद ते हाज़िरी भरे मुल्की सलामतीअ लाइ दुआ बि घुरी।